नाज़रीन, लाड़काणे में गुम ॼाणायल मासूम नींगरी के पीउ पारां दरिया में लोढ़ण जो इंकशाफ थियो आहे। लाड़काणे मां 12 अक्टूबर ते गुम ॼाणायल मासूम नींगरी के संदसि पीउ पारां दरिया में लोढ़ण जो इंकशाफ थियो आहे। इलाहाबाद वासण 8 वरनि जी नवीला खावर खे गुज़िरियल साल 12 अक्टूबर ते गुम ॼाणायो वियो हो। वारसनि जे एहतजाज वारनि ख़बरुनि जो सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस पाण मुरादो नोटिस वरितो हो। पुलिस मूजिबि शक जी बुनियाद ते नींगरी जे वालिद नवीद खावर ऐं कुझु माइटनि खे हिरासत में वरितो वियो हो। जांच दौरान नवीद खावर धीउ नवीला खे क़त्ल करण जो एतराफ़ करे वरितो आहे। पुलिस ज़रियनि मूजिबि नवीद खावर घरू अणबण ते धीउ नवीला खे सिंधू दरिया में उछलाए मारण जो एतराफ़ कयो आहे। नवीद खावर पंहिंजी पहिरीं घरवारी खे तलाक ॾिनी हुई, जंहिंमां खेसि धीउ नवीला ऐं पुट जो औलाद हो। ज़रियनि मूजिबि ॿी शादी बाद नवीद पंहिंजे पुट खे भेण हवाले कयो हो। संदसि धीउ नवीला खे को पालण वारो न हो। नवीद बासियो त धीउ खे रहण तां ॿी घरवारी कावड़जी वई हुई, जंहिं करे खेसि दरिया में लोढ़े छॾियो। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।